अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में बालीकार हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ईंदी फराशा। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमरीका ईरान विच में टेक्निकल ॻाल्हियूं शुरू। मुफ़ाहतमी याददाश्तनामे ते अमल दरामद जो तरीक़ेकार तय कयो वेंदो। टेक्निकल ग्रुप जोड़ण ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त इस्लामाबाद मुफ़ाहतमी याददाश्त तहत अमरीका ईरान विच में पहिरियों आला सतही इजलास कामयाबी सां ख़त्म थियो। ईंदड़ 60 ॾींहं अंदरि हतमी मुआहदे ताईं पहुचण लाइ रोड मैप ते इतफ़ाक़ कयो वियो। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म चयो आहे त अमरीका ईरान ॻाल्हियूं मुस्बत ऐं तइमीरी माहौल में थियूं। अहम अख़बराई साम्हूं आई आहे। मुसलसल तइमीरी राबतनि ते अमरीका ऐं ईरान ॿिन्ही जी क़यादत जे अज़म खे सारायूं था। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान सुभाणे पाकिस्तान जो मुख़्तसर दौरो कंदो। ईरानी सदारती ऑफिस दौरे जी तस्दीक़ करे छॾी। अख़्तियारनि मूजिबि मसूद पेज़ेश्कियान जे दौरे जो मक़सद पाकिस्तान जा थोरा मञण आहे। ईरानी सदर सिविल ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं बि कंदो। अमरीकी नायब सदर जेडी वैंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में सुठी अॻबराई थी आहे। टेक्निकल ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्तनि में बि जारी रहंदियूं। लिबनान में छिकताण घटाइण ते ॻाल्हि ॿोल थी। असीं इलाइक़ाई जंगबंदी चाहियूं था। स्विट्ज़रलैंड में मीडिया सां ॻाल्हाईंदे जेडी वैंस चयो आहे त ईरान एटमी तवानाई एजेंसी जे माहिरनि जी ॿीहर मुक़ररी ते इतफ़ाक़ कयो आहे। हर्मज़ वारे लिंक खे बाक़ाइदा तौरु खोलियो वियो आहे। असां हतमी मुआहदे लाइ तमामु मज़बूत बुनियाद रखियो आहे। ईरान जे परॾेही वज़ारत चयो आहे त पाकिस्तान ऐं कतर जे टियाकड़े में लिबनान जंग जे ख़ात्मे में वॾी अॻबराई थी आहे। ईरान लाइ तेल ऐं पेट्रो केमिकल जे एक्सपोर्ट तां पाबंदियूं ख़त्म कयूं वियूं आहिनि। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची पंहिंजे बयान में चयो आहे त ईरान जी नाकाबंदी ख़त्म कई वई आहे। कुझु मंझंदि आसासा जारी कया विया आहिनि। हतमी मुआहदे जे आगाज़ लाइ बुनियाद रखण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टारमर उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। केयर स्टारमर चयो आहे त बार बार ॿुधायो त असांजी पार्टी तबाह थी रही आहे ऐं ख़त्म थी रही आहे। तब्दीलियूं हिक रात में न ईंदियूं आहिनि, वक़्तु लॻंदो आहे। लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे केयर स्टारमर चयो आहे त पार्टी जी ख़्वाहिश ते पार्टी जी लीडरशिप तां मुस्ताफ़ी थी रहियो आहियां। मईशत खे 2 सालनि में मज़बूत कयो, मुल्क लाइ कमु कयो। ईरान अमरीका ॻाल्हियुनि में अॻबराई ते आलमी स्टॉक मार्केटनि में तेज़ी। जापान, शंघाई, मुंबई ऐं हांगकांग जे स्टॉक मार्केटिंग में मिस्बत रुझान। आलमी मंडियुनि में तेल जी क़ीमतुनि में बि घटिताई। ब्रेंट कचे तेल जी फ़ी बैरल क़ीमत $79.44 थी वई। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा। मुल्तान, पिशावर, डीआई खान, कोहाट, सवात, बोनियर, बटग्राम, वाना टांग ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका। ज़िलज़िले जी पैमाइश कंदड़ मर्कज़ मूजिबि रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.4 रिकॉर्ड कई वई आहे। ज़िलज़िले जो मर्कज़ हंदोकश हो। ॾखण भरिसां फौथियल 8 अज़ादारनि जे सवें आलिन अखियुनि सां तदफ़ीन। ॻोठ बुडो में अलम बुलंद करण दौरान करंट लॻण करे 8 अज़ादार फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। फौतनि में अरबाब लोलाई, दीन मोहम्मद, हिदायतुल्लाह, वहीद खालिद, ज़ाहिद शफ़ीक, अहमद लोलाई ऐं हुसैन सोलंगी शामिल। जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हुनि जी शिरकत। मरिया हुसैन जी सदाउनि सां मिटी मां हवाले। दादू वेझो औरत अथनि पियाक न्याणी समेत सिंधु दरिया में ॿुॾी फौत। कचे जे ॻोठ अलीबख्श बुगियो में औरत धीअ समेत दरिया में ॿुॾी वई। ॻोल्हा बाबति 24 वरनि जी बख़्तावर लाशारी जो लाश हथ। ॿाड़ीअ जी ॻोल्हा जारी। औरत जे वाइरफॉल लाशारी जो चवणु आहे त संदसि भेण दरिया जे कप ते कपिड़ा धोई रही हुई, जंहिं दौरान पैर तिरकण सबबि धीअ समेत हू ॿुॾी फौत थी वई।